राज़ी कराची जे गुल प्लाज़ा सानेरी जांच लाइ जोड़ियल अदालती कमीशन जी सिफ़ारिशनि ते अमल दरामद बाबति 3 वज़ीरनि ते मुश्तमिल कमेटी क़ाइमु कई वई आहे, जंहिं जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सूबाई घरू वज़ीर ऐं कानून वारे वज़ीर ज़ियाउल लंचार कमेटी जो कन्वेनर हूंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं जाम इकरामुल्लाह धारे जो कमेटी जो मेंबर आहिनि। घरू खाते जो एडिशनल चीफ सेक्रेटरी इकबाल मेमण कमेटी जो सेक्रेटरी हूंदो। कमेटी अदालत कमीशन की रिपोर्ट जो जायज़ो वठण बाद सिफ़ारिशूं वज़ीर आला सिंध के पेश कंदे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। कराची जे गुल प्लाज़ा सानेरी जांच लाइ जोड़ियल अदालती कमीशन जी सिफ़ारिशनि ते अमल दरामद बाबति 3 वज़ीरनि ते मुश्तमिल कमेटी क़ाइमु कई वई आहे, जंहिं जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। सूबाई घरू वज़ीर ऐं कानून वारे वज़ीर ज़ियाउल लंचार कमेटी जो कन्वेनर हूंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं जाम इकरामुल्लाह धारे जो कमेटी में मेंबर आहिनि। घरू खाते जो एडिशनल चीफ सेक्रेटरी इकबाल मेमण कमेटी जो सेक्रेटरी हूंदो। कमेटी अदालती कमीशन की रिपोर्ट जो जायज़ो वठण बाद सिफ़ारिशूं वज़ीर आला सिंध के पेश कंदे।